सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो मिजाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन मोहबती मिजाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हाँ पर मां इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहियां त रियाज़ खे नाकेली विझिजे पर हू मुंहिंजी ॻाल्हि त मञे ई कोन थो न त मां छोकिरियुनि जी लाइन लॻाए छॾियां हुनखे हर तरह सां आज़मायो आहे वाकई बि ज़ोर जी मेहंदी नाहे लॻंदी पर मूं वटि हिकु तजवीज़ आहे हाँ हाँ चओ चओ मुंहिंजी नियाणी आहे नाइला तव्हां जेकॾहिं हुन सां हिन जी शादी तइ कयो त थी सघे थो रियाज़ इनकार न करे बाबा हू त शादीअ जी ॻाल्हि मञे ई कोन थो इनकार कीअं न कंदो कमाल हूअ रुॻो रियाज़ सां हिकु भेरो मिले रियाज़ बि हुन सां प्यार करणु लॻंदो लकड़ी की काठी काठी में घोड़ा घोड़े की दुम पे मारा हथौड़ा दौड़ा 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 दुम दबा के दौड़ा 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 तूं केरु आहे ऐं हिते कीअं आई आहे मां नाइला आहियां ऐं पंहिंजे पेरनि सां हली आई आहियां चओ त हली ॾेखारियो बस ठीकु आहे पर तोखे हिते छॾे केरु वियो आहे बाबा मुंहिंजो बाबा चयो आहे त रियाज़ साहब ईंदो ऐं तोखे खिॾाईंदो तूं रियाज़ आई न तोखे इचक मिचक ईंदी आहे बाबा साईं जन वरी को नओं ड्रामो था कनि मूंसां अलाए छा ॾिस हिते भरिसां ॿियो कमरो बि आहे तूं हुते वञी खेॾ मूंखे इहा इचक मिर्चिक न आहे ईंदी त पोइ अख पुट खेॾो भला उहा बि न आहे ईंदी मूंखे त पोइ बाबा मूंसां कुड़ छो हुयो त तोखे सभु रांदियूं ईंदियूं आहिनि ॾिस तूं रो न तूं मूंखे इहो त ॿुधाए न त तूं कंहिंजी धीउ आहे पंहिंजे बाबा जी आहियां बि अकेली बाबा मुंहिंजे लाइ नवां नवां कपिड़ा आणींदो आहे भलो भलो मेकअप आणींदो आहे ऐं सुठा सुठा सैंडल वठी ॾींदो आहे तोखे तुंहिंजो बाबा वठी ॾींदो आहे हा घणो कुझु वठी ॾियण जो मूड में आहे तोखे हिते मोकिलण जो सबब बि त इहो ई आहे न त तूं मूंखे बहलाए नाइला साहिबा जंहिंजी दिलि मालिक सां रीदल हूंदी आहे न उहा दिलि हिन दुनिया जे रांदीकनि ते कीअं रखंदी तुंहिंजी दिलि मालिक सां गॾंदी आहे ऐं मुंहिंजी दिलि भालू सां मूंखे बि मालिक सां गॾाए तूं वाकई सादी आहीं तूं मूंखे इहो ॿुधाए त तुंहिंजो पीउ तोखे छा चई ऐं हिते छॾे वियो आहे पहिरियों मूंसां रांदि कर त पोइ ॿुधायां तूं हीअं कर तूं बसि हिते वेही खेॾ मां आस्थाने तां थी ऐं मोटी थो अचां पियो मां भेण मूंखे बि ॾेखारे त आस्थानो कीअं हूंदो आहे ओहो ॾिस ज़िद न कर सुठा ॿार ज़िद न आहिनि कंदा ऐं सुठा ॿार त ज़िद कंदा आहिनि किना ॿार त रोई रोई बसि कंदा आहिनि तूं वाकई सही थी चईं वॾनि माण्हुनि जा ॿार लोक जे लाइ वाकई ॾाढा सुठा हूंदा आहिनि ऐं उहे ज़िदीरा बि हूंदा आहिनि ऐं ग़रीब जो ॿारु अंगल करे फासी पवंदो आहे ऐं पोइ रोई रोई सुम्ही पवंदो आहे तूं सेठ महमूद साहब जी धीउ त न आहीं अरे हा तूं कीअं सुञाणे मुंहिंजे बाबा खे जीअं तुंहिंजे पीउ मूंखे सुञाणे तोखे हिते मोकिलियो आहे आई त पाण माइट थियासीं न अच वेह
नाइला हिते कोई कंहिंजो माइट न आहे पर दौलत नवा नवा रिश्ता कायम करे छॾींदी आहे। तो बिल्कुल ठीक समझो। इन तरीक़े सां कमाल खान जी पूरी मिल्कियत असांजी झोली में हूंदी। रियाज़ इन शादीअ लाइ आमादा थींदो? मूंखे कमाल खान यकीन ॾियारियो आहे त हू रियाज़ ते फोर्स कंदो। कमाल खान बि यार वॾो कमाल जो माण्हू आहे। अटकल ऐं हिरफत सां वॾो माल ठाहियो अथई। जाइज़ नाजाइज़ असुल हर तरीक़े सां वसूं त कोन घटायो अथई। इहो ई त मुंहिंजी अखियुनि में फिरे थो, छो त रियाज़ खे हुनजी दौलत सां का दिलचस्पी न आहे। कमाल खान जे कल्टी थियण सां मां सॼी मिल्कियत पंहिंजी धीउ जी मार्फत पंहिंजे नाले ते कराईंदुसि, छो त मुंहिंजी धीउ खे बि मिल्कियत सां का बि दिलचस्पी न आहे। पर असांखे त आहे न साईं। छो कमाल खान तरफ़ां न मिलंदो थी छा? मिलंदो आहे सरकार, गंज मिलंदो आहे, पर तव्हांजी जो ख़िदमत था कयूं त उनजो बि त कुझु ओवर टाइम मिलणु खपे न सरकार। बाबा त चयो तूं ॾाढो सुठो आहीं, तूं कंहिंजी बि दिलि न आहे ॾुखाईंदो, पर तूं त ॾाढो किनो आहीं, मूंसां रांदि बि नथो खेॾी। अचे बाबा त चवां थी हिडूल मडूल त मूंसां खेॾे ई नथो। तूं अचण ॾे बाबा खे। नाइला तूं हेठि छो वेठी आहीं? मथे थी वे न, ऐं कंहिंसां थी ॻाल्हाईं? ॾिसी नथो त तुंहिंजे भाउ सां थी ॻाल्हायां, हे बि तो जहिड़ो आहे, मूंसां खेॾे ई नथो। मां तोसां खेॾां न खेॾां, पर ही तोसां ज़रूरु खेॾंदो। हिननि वीचारनि रांदीकनि सॼी ज़िंदगी इंसाननि जी दिली त विंदराई आहे। अले छा थो चईं, तुंहिंजूं ॻाल्हियूं को सम्झंदो आहे? कोई समझे न समझे, मूंखे त ड्यूटी करणी आहे न। मां तुंहिंजे कमरे में हलां? नाइला छो तूं मुंहिंजे कॾ पई आहीं? तूं पंहिंजे घर छो नथी वञी? चवण त हाणे मुंहिंजो घर इहो आहे। केरु था चवनि? माण्हू था चवनि। कहिड़नि माण्हुनि जी ॻाल्हियुनि ते लॻी आहीं? उहो ई माण्हू जेका चाहिनि था त मां तोसां गॾु हिन घर में रहां। उफ़ ख़ुदाया, इश्क जे पंध में एॾियूं रुकावटूं। पोइ एॾो पंध न करे न, बस तूं सुठो आहीं त मूंसां खेॾ, जे न आहीं सुठो त बस पोइ। चङो, जेकॾहिं तुंहिंजी दिलि चवे थी न त मां तोसां खेॾां ऐं तोखे ख़ुशी थी मिले त ठीकु आहे, पोइ मां तोसां खेॾां थो। तूं इर्चिक मिर्चिक पई चई न? हा अच्छा चवे। ओ इर्चिक मिर्चिक धाना दिर्चिक आग पटीहर नागन जोगन खारा कुट्टी बुट्टी छुट्टी चोर चाकी चंदर लाटू बम्बा ताड़ी। अखियुनि में थी वेर त आऊं वारे ढकियां, तोखे ॾिसे न ॾे आऊं न पसां की ॿियो। जेकॾहिं तूं गुनाहगार आहीं त मां कहिड़ो वरी मलाइको आहियां? हा बहार बानो, मूंखे पूरी उमेद आहे त अयाज़ तुंहिंजी ज़िंदगी में बहार बणिजी ईंदो। मुंहिंजे अंदर में ख़ुदि हिकु ऋणपट पैदा थियो आहे, जेको अॻे कंहिं पर्दे जे पुठियां हो। तूं अयाज़ सां शादी करे पंहिंजी ज़िंदगी सुखी गुज़ार। हा करण खां पोइ बहार बानो वई केॾां? बहार बानो, बहार बानो अलाए काॾे वई? हल फ़क़ीर, भला हलूं पंहिंजे।
मां अवां खां मोकिलाइण बिना मुर्शिद लतीफ़ जी दरगाह ते हाज़िरी भरण पई वञा। हिकु दिलि चयो त तव्हांखे बि वठी वञा। पोइ सोचियो मां गंदी लंडी खे साण खणंदे दुनिया वारा किथे अव्हां जे पांध खे मेरो न सम्झनि। इन करे अकेले ई हली आयसि। बाबा साईं, एतिरो वक़्तु तव्हां मूंखां इहो बि न पुछो त तूं असुल किथे जी आहीं ऐं हिन बाज़ार में कीअं आई आहीं। बाबा साईं, मां असुल जैसलमेर जी आहियां, जंहिंखे हिते हाणे विकिरो कयो वियो। रियाज़ साईं सां मुलाक़ात न थिए हा त मुंहिंजी तुमिर ॻरी वञे हा। लख थोरा उन जा जंहिं मूंखे कस लॻण खां बचायो ऐं होत सां मिलायो। तन जैसलमेरान जस जेल लाहे कारण लंडियूं अदियूं अब्दुल लतीफ़ चे यरका न लगंजन कसमिया अदियूं अब्दुल लतीफ़ चे कान लगंदन कसमिया हित बि रहन रस हुत बि मिलंदियूं होत खे सतर गज सतार आऊं उघाड़ी आहियां ढक जे ढकण हार ॾई पांद पन्हा जो। मुंहिंजा मुर्शिद करीम, दीदार जी तशनगी खणी तुंहिंजे दर आई आहियां। मुंहिंजो ईमान आहे तुंहिंजे दर तां सवाली ख़ाली न मोटियूं आहे। दुखन जूं ॻाल्हियूं कंदसि पुनल सां दुखन जूं ॻाल्हियूं अथम उमेद इहा अथम उमेद इहा अथम उमेद इहा मिलंदमि शाल दुखन जूं ॻाल्हियूं कंदसि पुनल सां
कायनात जी मूं हिकिड़ो फ़ैसिलो कयो आहे। कहिड़ो? मशरिक़ ऐं मग़रिब पाण में कॾहिं बि गॾिजी नथा सघनि। सही था चओ। मां तोसां वधीक ज़िंदगी गुज़ारे नथो सघां। इन करे मूं फ़ैसिलो कयो आहे त मां तोखे तलाक ॾेई ॿी शादी कंदुसि। मूंखे तव्हांजे हिन फ़ैसिले ते को बि ॾुख न आहे। तो सही फ़ैसिलो कयो आहे। मर्द सदियुनि खां औरत खे रांदीको सम्झियो आहे। तूं बि मूंखे रांदीको सम्झी खेॾंदो रहे। तूं कॾहिं दिलि सां मूंखे पंहिंजी ज़ाल मञियो ई न आहे। हाँ, छो तो तू बदसूरत आई, मुझे लायक नहीं। सही था चओ। मां वाकई तव्हांजे लाइक़ न आहियां। मां हिकु मशरिकी मुसलमान औरत ऐं तव्हांजे दिमाग़ ते मग़रिबी तहज़ीब ऐं हॉलीवुड जो अदाकाराऊं उन्हनि जो राॼ थो हले तव्हांजे दिमाग़ ते। मां सॼो ॾींहुं इस्लामी चैनल ॾिसंदी आहियां ऐं तव्हां हिंदुस्तानी बेहूदा फिल्मूं। मुंहिंजो ऐं तव्हांजो गॾु हलणु वाकई नामुमकिन आहे। वधीक तकरीर न कर। माल सां पंहिंजा कपड़ ॿध। मूंखे तव्हांजे फ़ैसिले ते को बि ॾुख न आहे। मां त इहो सम्झी त तुंहिंजे हिन फ़ैसिले खां मुंहिंजे मथां विॼ किरंदी। ख़बर अथई थोड़ी देरि पहिरियां क़ुरान पाक जी जेका आयत हींअर मूं पढ़ी पई उन जे तर्जुमे में ॾाढा सुहिणा जुमिला लिखियल आहिनि त शरीफ़ औरतूं शरीफ़ मर्दनि लाइ ऐं बदकार औरतूं बदकार मर्दनि लाइ। कलाम पाक में केतिरी न सच्चाई आहे जेका तव्हां खां बर्दाश्त थी नथी। बेशक मुंहिंजे अल्लाह साईं मुंहिंजे लाइ कुझु बहितर ई लिखियो हूंदो। तोखे तुंहिंजो ही घर ऐं तुंहिंजी गंदी सोच मुबारक हुजे। बकवास बंद कर। निकल मुझे घर मां। मूंखे ॾुख तुंहिंजे रवैये या तलाक जो न आहे। मूंखे जेकॾहिं ॾुख आहे त इहो आहे जॾहिं का औरत मुड़ुस जे घर चांवर टपे ईंदी आहे उन खां पोइ ॿाहिरि खटाई वेंदी आहे। पर मां अॼु बेआसरा ऐं बेसहारा थी निकिरा। अयाज
मस मस रियाज़ क़िस्मत सां असां वटि आयो आहे, उहो बि पंहिंजे ख़्यालनि में गुम आहे। कुझु असां सां बि ॻाल्हाए सुणा, पोइ हलो सुणा। किथे गुम है मियाँ, वाह जो कम के लगवा। वेठो असां सां आहे पर असां सां न आहे, कहिड़नि ख़्यालनि में गुम आहे। यार कम ॾाढो ख़राब थी वियो। वरी छा थियो? अयाज़ काइनात खे हुनजे मुड़ुस तलाक ॾेई छॾी। काइनात वेचारी ॾाढी ॾुखारी आहे। रियाज़, ये सब कुछ तोखे मालूम कीअं थियो? अयाज़ पुतलिन जी डोर जिन आंगुरनि में आहे न, मूं उहे ॾिठियूं। गुज़ार तूं न ॾे यार, सही सही ॿुधाए, तोखे कंहिं ॿुधायो? यार छॾियो हिन ॻाल्हि खे, तव्हां पंहिंजी रांदि कयो। वाह जो कम खे लॻो आहे। हुनखे तलाक मिली वई आहे, उहो वाकई परेशान हूंदी, पर छा? कुझु न यार, हर कंहिंजो पंहिंजो नसीब आहे यार। पर मूंखे काइनात ॾाढी वणंदी आहे। अलाए छो यार, शादीअ लाइ दिलि न ॿधमि, न त हुनखे इहा ॾींहुं ॾिसणा न पवंदा। तॾहिं त चवंदो आहियां त पंहिंजो अंदरि ऐं ॿाहिरि हिकु करियो। दिलि मञे थी, दिमाग़ न, ईअं ई न? नादर, तूं कॾहिं कंहिं औरत खे इज़त ॾिनी ई न आहे। तूं हमेशह औरत खे रांदि जो सामान सम्झो आहे, ऐं तुंहिंजो इहो सोचण जो अंदाज़ बिल्कुलु ग़लति आहे। ईअं न चओ रियाज़, छा मुंहिंजी हुन सां दिलि न हुई? अयाज़, सभु रूह पाक हूंदा आहिनि, ऐं दिलि जे दगनि ते का बि दीवार न आहे हूंदी। सिर्फ़ु अकुल जा कंडा रस्ते ते रुकावटूं पैदा कंदा आहिनि। नादर, तुंहिंजी काइनात सां भल दिलि हुजे, पर तुंहिंजो अकुल तुंहिंजी राह में रुकावट आहे। इहे ढिंगर जेसीं ताईं प्यार जे पेचरनि ते पयल हूंदा, तेसीं ताईं इहो नफ़्स इंसान खे गुनाह करण लाइ पियो उकसाईंदो। ऐं जवानीअ में गुनाह जो भार खणणु सवलो लॻंदो आहे, पर जॾहिं जवानीअ जा पाछा लड़ंदा आहिनि न, त उन्हनि गुनाहनि जा भार उन्हनि माण्हुनि जूं पुठियूं चिबियूं करे छॾींदा आहिनि। अक्सर माण्हू उन वक़्तु तौबा ताइब थींदा आहिनि जॾहिं उन्हनि मां गुनाह करण जी सघ ख़तमु थी वेंदी आहे। शेख सादी रहमतुल्लाह अलैह फरमायो आहे त जवानी में अल्लाह ताला जे तरफ़ रुजू करणु नबियुनि ऐं वलियुनि जो शेवो आहे। कुराड़प में त ज़ालिम बग़ैर बि शरीफ़ थी वेंदा आहिनि। पोइ तौबा कहिड़े कम जी, जॾहिं माण्हू वटि ख़ज़ानो हूंदो ई न त लुटाईंदो छा? नादर, उहे माण्हू पंहिंजो पाण सां गॾु अल्लाह पाक सां बि ठगी कंदा आहिनि, पर अल्लाह पाक खे हुननि जे कमनि जी सभु ख़बर हूंदी आहे। मुंहिंजा जुमला यकीनन तव्हां खां हज़म न थींदा हूंदा, पर जॾहिं वारनि में सफ़ेदी ऐं ज़ईफ़ीअ करे जिस्म लर्ज़ण लॻंदो न, त तव्हांखे हिन दोस्त जा जुमला ज़रूरु यादि ईंदा।
ॾाढो यादि ईंदा। रियाज़ अलाए छो अॼु मुंहिंजी दिलि गवाही थी ॾे त तो ते अलाह जो ख़ासि करम आहे जो जवान हूंदे बि दुनिया जी सभिनी आसाइशुनि खे छॾे ॾिनो अथई। असां तोखे केॾो आज़मायो पर तो ते त हसीन औरतुनि जो बि को असरु कोन थो थिए। वेदर तूं असां ते थोरा कया ऐं पंहिंजे पीउ जी हेॾी मिल्कियत हूंदे बि कॾहिं तूं हुनखे हथु न लाथो। रियाज़ तूं आहीं छा? आहीं छा रियाज़ तूं? अयाज़, बारिश में हवा सां भरिजी वियल फोटा ठहंदे कॾहिं तो ॾिठा आहिनि? जॾहिं तेज़ बारिश फर्श ते पवंदी आहे, हज़ारे फोटा ठहंदा आहिनि, रहंदा आहिनि, वरी ठहंदा आहिनि, वरी रहंदा आहिनि। असां बि उन्हनि फोटनि वांगुरु आहियूं। अयाज़, असांखे पंहिंजी हक़ीक़त सुञाणणु घुरिजे। हिन दुनिया जी ज़िंदगी आहे केतिरी? हो हिकु बैत आहे न त जर ते फोटो जीअं लहरुनि लॻे अधु थिए, तूं पिणु आहीं तीअं हिते ॿ टे ॾींहं हर चाहे तुझे हुस्न जो जलवो नजर में, जलवो नजर में, जलवो नजर में, हिन मोहब्बती लिजाज़ खे समझण कद थियो आ, हिन मोहब्बती लिजाज़ खे समझण कद थियो आ, हिन इश्क जे अंदाज़ खे समझण कद थियो आ, हिन इश्क जे अंदाज़ खे समझण कद थियो। कुरान पाक जी जेका आयत हींअर मूं पढ़ी पई, उन जे तर्जुमे में ॾाढा सुहिणा जुमला लिखियल आहिनि त शरीफ़ औरतूं शरीफ़ मर्दनि लाइ ऐं बदकार औरतूं बदकार मर्दनि लाइ। काइनात खे हुनजे मुड़ुस तलाक ॾेई छॾी। तो सच चयो बाबा, ही पंधु आम जो न आहे, तॾहिं त हिन खे सम्झण खां लोक लवाए थो। पर बाबा साईं, मूंखे त इहो सभु कुझु तमामु घणो आसान थो लॻे। बाबा, हिन में कहिड़ी फारसी आहे? मैथमेटिक्स, अलजबरा, इकोनॉमिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री, इहे ॾुखिया ॾुखिया सब्जेक्ट पढ़ी माण्हू डिग्रियूं त वॾे आराम सां वठी थो वञे, पर अलाह पाक जो किताब जेको बिल्कुलु आसान आहे, हुन में दिलचस्पी नथो वठे। इन्हनि डिग्रियुनि हासिल करण सां त हिन मुआशिरे में हुननि खे मक़ाम हासिल थी सघे थो, डॉक्टरी, इंजीनियरी ऐं प्रोफेसर वग़ैरह, वॾियुनि वॾियुनि गाॾियुनि ऐं बंगलनि जो मालिक थी सघे थो, पर मालिक सां लऊं लाईंदड़, शोबाज़ी ऐं ॾेखार खां परे रहंदो। पर बाबा साईं, इहो सभु कुझु जेकॾहिं हक़ हिलाल जी कमाईअ सां हासिल करे ऐं रब करीम सां पंहिंजी दिलि ॻंढे छॾे, त केरु उनखे मना कंदो त तूं कंहिं वॾी गाॾीअ में न घुम या कंहिं बंगले में न रहो? मन में त सुकून हूंदो न, पर हिते रुगो कूड़, कूड़, सिर्फ़ कूड़। तॾहिं त मुर्शिद लतीफ़ साईं चयो, कूड़ कमाई कच, उथी और अलाह खे। घणो ई कूड़ कमाई, हाणे त उथी मालिक सां रहण कर। कढ तूं दगा दिल मां, साहब वणे सच। मोहब्बत संदो मन में, माणिक ॿार जो मच, इन पर उथी अच, त सौदो थिए सफ़रो।
वधिक तकरीर न कर। माल सां पंहिंजा टपड़ ॿध। मूंखे दुख तुंहिंजे रवैये या तलाक जो न आहे। मूंखे जेकॾहिं दुख आहे त इहो आहे जॾहिं का औरत मुड़ुस जे घर चांवर टपे ईंदी आहे उन खां पोइ ॿाहिरि खटाई वेंदी आहे। पर मां अॼु बेआसरा ऐं बेसहारा थी निकिरा। तव्हां कॾहिं मूं ते एतबार कयो ई न आहे। हमेशह हिकु तरफ़ो सोचियो आहे। तुंहिंजो मथो ख़राब थी वियो। तूं मूंखे थी चरियो करी? हाँ? मूंखे थी चरियो करी? हाँ? मूंखे थी चरियो करी? तूं चो सुखन जी सेजया तूं चो सुखन जी सेजया ज़िंदान छा रखां मां पंहिंजे हिन हयात जो उनवान छा रखां जंहिंखे न कॾहिं आयो मुंहिंजी ज़बान ते यकीन आॾो मां अहिड़े शख़्स जे ओ कुर्बान छा रखां। हेलो तूं भला रात जो बि हिते आई? तुंहिंजो बाबा तोखे वठण आयो आहे छा? मूंखे ख़बर न आहे। उन चयो आहे त हाणे तुंहिंजी शादी थी वई आहे ऐं तुंहिंजो घर इहे आहे। शादी? तुंहिंजी शादी कैसा थी आहे? अलाए मूंखे कहिड़ी ख़बर। मूंखे त तुंहिंजो फोटो ॾेखारियो ऐं चयो त ही तुंहिंजो घोटु आहे। वाह जो तरीक़ेकार ॻोल्हे लधो आहे माण्हू। न हा थी न निकाह थियो न का रस्म थी। तुंहिंजी शादी थी वई तूं मुंहिंजी ज़ाल थी वई उहा बि मूं कंगले जी। कंगलो? बाबा त चयो हो तो वटि ढेर सारा पैसा आहिनि ऐं तूं मूंखे ऐश कराईंदे ऐश। नाइला मूंखे ऐश करणो हुजे हा त मां हेतिरो टाइम इश्क में न विञायां हा। दुनिया वारनि खे कहिड़ी ख़बर त मुंहिंजे इश्क जो दुनिया जे ऐशनि खां पलो केतिरो गोरो आहे। खुदा जो कसम लज़त इश्क जी हिकिड़ी घड़ी दुनिया जे 1000 ऐशनि खां उत्तम आहे। पर तोखे इहे ॻाल्हियूं सम्झ में न ईंदियूं। तूं हीअं कर भरिसां ॿियो कमरो आहे न तूं उते वञी निंड कर। मूंखे निंड नथी अचे। तूं मूंसां रांदि कर न। ज़िंदगी सॼी तमाशो ऐं रांदि त आहे। ॿी कहिड़ी रांदि कयूं? शाबाश भरिसां वारे कमरे में वञ। सुठा ॿार ज़िद न आहिनि कंदा। छा मां सुठी आहियां? हा तूं तमामु सुठी आहे। तूं वञ हाणे। मूंखे तूं वञण लाइ चई थो न। ॾिस जा तुंहिंजी मूंखां बग़ैर न सरंदी। तूं मूंखे ज़रूरु सॾु कंदे। बाबा मां तोखे सॾु न कंदुसि। तूं रुगो वञ प्लीज़। छो सॾु न कंदे? कंदे 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 ॾिठई मूं चयो हो न त तूं मूंखे ज़रूरु मोटाईंदे। हाणे छॾ मुंहिंजे रही खे। अल्लाह मूंखे शर्म थो अचे। पोइ हिते त न यार एतिरो बि न शर्माए।
सचा मुर्शिद प्यारा बारो तव्हां असांजो आईंदो आहियो लाइ तव्हांजी तरबियत लाजवाब हुजणु घुरिजे इन लाइ तव्हांजी कचड़ी ज़हन में अहिड़ियूं त ॻाल्हियूं विहारियूं जो ईंदड़ नसुल ताईं वहमन में वकोड़ियल हुजो त मां ऐं मुंहिंजो सचो मुर्शिद शहर छॾे हिन ॻोठ में आस्थानो अॾियो आहे ओ ही साम्हूं मनु वारो ॾिठो अथव आस्थानो हा उनजे भरिसां अव्हांजे लाइ दुआ ऐं सॻे जो बंदोबस्तु कयो आहे घर वारनि खे ॿुधायो पाड़े वारनि खे ॿुधायो त बाबा सचे मुर्शिद जी करामत अहिड़ी आहे त जो वञी थिया ख़ैर हक़ हक़ मुर्शिद हक़ कंहिंखे नौकरी नथी मिले कंहिंजी शादी नथी थिए कंहिंजी औलाद नाफ़रमाना के ज़ाल मुड़ुस नथा ठहनि कंहिंखे जिन्ना भूता मतलब त सॼे मसइले जो हल मुंहिंजे सचे मुर्शिद वटि हिकिड़े मिंट में मसइलो हल थींदो हिकिड़े मिंट में हक़ सचा मुर्शिद हाणे ॻाल्हि ॿुधो ही खट मिठड़ा वठो ऐं घर घर में इहा ॻाल्हि पहुचायो त मुंहिंजो मुर्शिद सुहारो शिकारपुरी छुहारो हिन ॻोठ में जलवा अफरोज़ थिया आहिनि हक़ मुंहिंजा मुर्शिद हरि हर गिरनार टिटी हर करे टाटा वाह मुंहिंजा सचा मुर्शिद तुंहिंजी करामत जिन उन कमरे में न पर तुझे दिमाग में आहे न न मां होॾे न वेंदमि जिन न होॾे सॼी दुनिया जा जिन रुॻो अचे सिंध में था रहनि पिया बाक़ी दुनिया में कंहिंखे कुझु बि कोन था चवनि सदोरी थी नायला वञ वञी पंहिंजे कमरे में सुम्ह न बाबा न मां त हिते सुम्हंदमि ठीक आहे तू हिते बेड ते सुम्ह मां हुन कमरे में तो वञी न न मूंखे छॾे न वञ मां अकेली न छो थी मूंखे तंग करी मां बाहूं थी ॿधां मूंखे डप थो थिए मूंखे छॾे न वञ ठीक आहे तू हिते पलंग ते सुम्ह मां हेठि तो सुम्ही पवां भला तोखे हिते सुम्हण में छा थो थिए सदोरी ॾिस सियाणी थी मां तुझी सादगी मासूमियत जे करे तुझे अंगल तो बर्दाश्त कयां न त मां के गैर औरत के पंहिंजे कमरे में बर्दाश्त कयां इहो मुमकिन ही ना आहे मां किनी आया न मूं ईअं किथे चयो तू ईअं कर तू हिते सुम्ह मां होॾे कुर्सीअ ते वेही ऐं पढ़ां बि थो ऐं तुंहिंजे जिन ते पहिरो विझां थो ठीकु आहे तू मुझे वेझो छो नथो अची मूंखे ड्रिजे थो नायला मूंखे तोखां को डप कोन्हे मूंखे डप इहो आहे त तोसां गॾु हूंदे जे हिकिड़े लम्हे जे लाइ बि मुंहिंजे नफ़्स मूं ते हमिलो कयो न त मुंहिंजी सालनि जी कई कमाई सभु तबाह बर्बाद थी वेंदी ऐं मूंखे वरी ज़ीरो खां स्टार्ट वठणो पवंदो माण्हू जो किरदार ठहण में साल लॻंदा आहिनि ऐं ठहण में चंद लम्हा पर हिन कमरे में तोखां ऐं मूंखां सिवा त ॿियो कोई कोन्हे इहा ई त तुंहिंजी भुल आहे बल्कि हर माण्हू दुआ घुरण महिल अलाह साईं खे बिल्कुलु पंहिंजे वेझो सम्झंदो आहे ऐं गुनाह करण महिल उनखे पाण सां गॾु नाहे सम्झंदो नायला थोरो सोच त ईअं आहे या न आहे अलाए मूंखे त ख़बर न आहे तो वांगुरु हर माण्हू
गाल के गोल करण जो आदी थी वियो आहे। शाबाश, तू निंड कर। असां सूफ़ी माण्हुनि जूं ॻाल्हियूं कंहिंखे बि सम्झ में कोन थियूं अचनि, तोखे किथां ईंदियूं? तोखे घबराइणु न घुरिजे, हू पंहिंजनि खां त इम्तिहान वठंदो आहे। बाबा साईं, इहो फ़िक्र मूंखे बि कोन्हे। भला हिकु छोकिरी मुंहिंजे इश्क जे अंदाज़ खे कीअं थी फेराए सघे? दुनिया वारे इश्क जी धुबण मां त मालिक कॾहिं जो ॿाहिरि कढी रखियो। बाबा साईं, तरीक़त खे तकियो कयुमि, शरीयत खे सुञातुमि ऐं हीअं खे हक़ीक़त ॾांहुं हेरियुमि, तॾहिं त पिरीअ पुसण खां पालो रखियो आहे। बिल्कुलु सच आहे। तूं सब्र जो दामन कॾहिं न छॾजांइ। पोइ ॾिस कीअं कूड़ जो तिलसम टुटी थो पवे, पोइ सच हमेशह वांगुरु सुरखुरू थी पवंदो। हा, बाबा साईं ऐं सेठ मामू त चाहिनि था त मां कंहिं न कंहिं तरीक़े सां संदन चंबे में अचां। बाबा, तूं हुननि जो चवणु न वठंदे त हू हर बात हलाईंदा ई न। भली हलाइनि, तूं पंहिंजे पिरीअ खे ॻीतीअ जो ॻहो करे छॾ। तोसां दुनिया जी वीर कॾहिं बि न विढ़ंदी। हा बाबा साईं, हक़ फरमायो आहे मुर्शिद लतीफ़ त सेवियो जिन सुबान वीर न विढ़े तनसी, तोबा जे तासीर सां तरी विया तूफ़ान, ॾेई तवक्कल तकियो आर लंघिया आसान, कामिल कश्तियाबान विच में गॾनि वारू। इहो कश्तियाबान ॿेड़ी हलाईंदड़ इहो मालिक ई त आहे। पोइ असांखे छाजा वहम, छाजा गुमान। यार, मूं कॾहिं सोचियो बि न हो त को बिलो ईअं गायब थी वेंदी। अहिड़े नमूने गायब थी वई ॼण का गैबात हुजे। मूं हुनजे लाइ छा छा न कयो। यार मूंखे लॻे थो त रियाज़ खे सॼी ख़बर हूंदई। न, रियाज़ खे ख़बर हुजे हा त मूंखे ज़रूरु ॿुधाया। हा, अलबत्ता हुन फरही वारे फ़क़ीर खे ज़रूरु ख़बर हूंदी, जंहिं अॻ में बि अजीब इंकशाफ़ात कया हुआ। तूं बि अजीब माण्हू आहे यार, वत फ़क़ीरनि जे चकरनि में पवंदो। असांजे लाइ रियाज़ फ़क़ीरी काफ़ी आहे। न यार, बिलो जे लाइ असां छा बि चऊं, पर हुन त अमली कमु करे ॾेखारियो आहे। हुन त मालिक साईं जे इश्क में सभु कुझु विसारे छॾियो आहे। एतिरे क़द्र जो मां बि हुनखे यादि न आहियां ऐं रियाज़ साईं सां कयल वाइदो बि हुन विसारे छॾियो आहे। वाकई यार, चवंदा आहिनि न त किन खे वोड़ींदे वरिया थिया त किन खे राणल मिलियो हिकु राति में। बिलो बि मालिक साईं सां प्यार में इंतिहा करे छॾी आहे। हा, असां हमेशह मालिक दर सदाईं कुझु न कुझु घुरियो आहे ऐं हमेशह पंहिंजे मतिलब जी दुआ घुरी आहे। पर बिलो खे दुआ घुरंदे मूं ॾिठो आहे, पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे, कननि सां ॿुधो आहे। हुन हमेशह मालिक दर सिर्फ़ महबूब जी मोहबत घुरी आहे, सिर्फ़ महबूब जी मोहबत। नादिर, कायनात सां मिलणो आहे। नादिर, कायनात केर? कायनात
केर कायनात हिते का भी कायनात ना रहंदी। मूं तुंहिंजो आवाज़ सुञातो आहे, तू ई काइनात आहे। कम जी ॻाल्हि कर। मूं ॿुधो आहे त तोखे तुंहिंजे मुड़ुस तलाक ॾेई छॾी आहे। इहो मुंहिंजो ज़ाती मसलो आहे, तोखे केॾी तकलीफ़ आहे? पर मां एतिरो ख़राब त न आहियां, अंदरि न सॾ कंदी आहियां। हरगिज़ न। हलियो वञे था, हलियो वञ। दिए मोटी आई? जी बाबा। अच अच। अॼु ॾाढी ख़ुशि थी नज़र अची, इन जो बि को सबबु हूंदो। हा बाबा, भिट धणी बहार बानो जूं बहारियूं कराए छॾियूं आहिनि। तॾहिं त कोड़े कनि सलाम, अचो आतण उन्हनि जे। ख़ुदा जा ख़ासि माण्हू आम माण्हुनि जे बराबरि न आहिनि। बेसम्झ ऐं जाहिल माण्हू उन्हनि जे इल्म खां त परते आहिनि, रहंदो उन्हनि ते एतिराज़ जा किताब गॾु कया अथनि। बाबा, मूंखे रियाज़ सां हिकु भेरो चयो हो त रूहनि जी ख़लक़त वक़्तु पहिरीं एतिराज़ करण वारनि जा पोइ लॻ अॼु बि मौजूदु आहिनि। सच चयो अथई बाबा, पर इन रमज़ खे परोड़णु आम माण्हू जे वस जी ॻाल्हि न आहे। ग़लति तक़ीदे ते हुजण जे बावजूदु पाण खे हक़ ते सम्झण वारा अॼु बि ज़िद जे चंबे में आहिनि। दायरे में फाथल माण्हुनि जो ॿाहिरि निकिरणु महाल आहे। जेसिताईं दायरे खां ॿाहिरि न निकिरंदो तेसिताईं काइनात जी वुसत जी खेसि ख़बर न पवंदी। सच था चओ बाबा, मुंहिंजो ई मिसाल वठो। मां जिन दुनिया में हुयसि सभु कुझु उहो ई पे सम्झमि। दुनिया जी हर आसाइश ऐं लज़त सां गॾु दौलत बि मिली पे, पर जॾहिं हिन दायरे खे टोड़ी ॿाहिरि निकितमि त मूंखे त दुनिया ई ॿी मिली वई। इहो ई सच आहे, जंहिंखे मालिक सम्झ ॾे न धीअ, जंहिंखां रुसे थो त उन जी मत खसे थो छॾे। धीअ छॾ इन ॻाल्हि खे, तूं इहो ॿुधाए त मालिकनि जो दीदार थियो? जी बाबा, तरी मुंहिंजा दोस्त ॾिठोसीं, लालण लीड़ो पाए हलियो वियो, कंहिंखे ॿुधायां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। काल तो मूंखे रिपोर्ट बि कोन ॾिनी ऐं तुंहिंजी मोबाइल बि ऑफ हुई। डैडी तव्हां सम्झो छो नथा? मां मोबाइल ऑन नथी रखी सघां। कल मां मोबाइल साइलेंट करण बजाए ऑफ करे छॾी हुई। ठीकु आहे, प्रोग्रेस ॿुधाए। रियाज़ मुंहिंजी मासूमियत काफ़ी नरम थी वियो आहे। अॼु मां अहिड़ो हमिलो कंदीमसि त उन जा हवास बि उॾामजी वेंदा। हाणे हू ॾींहुं परे न आहे त हू शादी लाइ हा न करे। गुड बाबा, तो कहिड़ो बि तरीक़ो करे रियाज़ खे पंहिंजो कर त जे कमाल खान जी सॼी मिल्कियत मां पंहिंजनि ॿिन्ही हथनि सां मिलिया। डैडी तव्हां फिकर ई न कयो, अॼु ई शाम में सभु फाइनल थी वेंदो। रियाज़ खे मूं पंहिंजी मासूमियत जी जाल में अहिड़ो फसायो जो हाणे देरि ई न आहे। इहो तव्हां पीउ ऐं धीउ जो ड्रामो। नाइला, तूं पंहिंजो पर में मूंखे पंहिंजे प्यार जे ॼार में फासायो आहे, पर हक़ीक़त में इहो तो पंहिंजो पाण सां धोखो कयो आहे, मूंसां न। मूं त तोखे मासूम सम्झी तुंहिंजी दिलि पे विंदराई, ऐं तुंहिंजी हक़ीक़त साम्हूं अचण खां पोइ बि मूं ते को फ़र्क़ु कोन पियो आहे। ॾिस ॾिस, मां साॻियो आहियां न तोसां प्यार करण वारो। हल मुंहिंजी भेण, त मां तोखे घर छॾे अचां,
किथे रात न थी वञे। रियाज़, मां शर्मिंदा आहियां जो मां तो जहिड़े सिधे माण्हू सां नाटक कयो। पर बाख़ुदा मां ही जाणी वाणी न कयो आहे। मां ही सभु डैडी जे चवण ते कयो आहे। हुन कमाल खान जी दौलत हासिल करण लाइ मुंहिंजी तव्हां सां शादी कराइण चाहिई। अफ़सोस आहे मूंखे पंहिंजे ऐं तुंहिंजे डैडी ते। एतिरी दौलत आख़िर छा कंदा जो हुन खां रिश्ता विसरी विया ऐं तुंहिंजे पीउ खां गैरत। हिक जवान जमान धीउ खे ईअं छूट छॾे ॾिनो अथई त कंहिंजी वञी दिलि खटे। नाइला, हीअ दिलि खटणु एतिरो आसान कमु न आहे। हीअ दिलि न के वापारी जी आहे न के सौदागर जी। हीअ दिलि त हुन मालिक जी आहे जंहिंजे नाले सां धड़कंदी आहे ऐं जंहिंजे नज़रे करम सां हीअ ज़िंदा आहे। न त मुर्दा दिलियूं तोखे खोड़ मिलंदियूं जेके तुंहिंजे सिर्फ़ हिकु इशारे सां पंहिंजे ईमान जो सौदो करे वेंदियूं। असां वटि त ईमान आहे ई कोन जो सौदो कयूं। असां वटि आहे इश्क। तूं त छा पर 100 नाइलाऊं बि अचनि न ख़रीद करे नथियूं सघनि। का कन झलिया कापड़ी मोया न महलनि बायनि ऐं बाननि जे बंधण की न बजनि। लखें लाहूतिन अहिड़ियूं ओरियां छॾियूं। यार महमूद, मूंखे अफ़सोस आहे जो तुंहिंजी धीउ नाइला बि मुंहिंजे रियाज़ जी दिलि खटी न सघी। सम्झ में नथो अचे मां रियाज़ खे कयां छा कंदोसि। हुजे ॿार त खेसि सम्झाइजे पर हू त बिना चढ़ियल आहे। मुंहिंजी ख़ूबसूरत वसम जहिड़ी धीउ खे मथे ते हथ रखी भेण करे मोटाए मोकिलियईं। यार हद थी वई। यार महमूद, रियाज़ जी तरफ़ां मां तोखां माफ़ी थो वठां। मुंहिंजी त दिली ख़्वाहिश हुई त मां दोस्तीअ खे रिश्ते में तब्दील कयां। अस्सलाम वालेकुम चाचा साईं। लगे तो तव्हां मूंखां नाराज़ आहियो ऐं तव्हांजी नाराज़गी वजह आहे जेकॾहिं मुंहिंजी नाइला सां शादी थी आहे त नाला जे मार्फत बाबा साईं जी काफ़ी दौलत तव्हांखे मिली आहे। तोखे त दौलत में का दिलचस्पी कोन्हे, पोइ तूं ईअं छो थो सोचीं? चाचा साईं, मां इहो किथे थो सोचां। इहो सभु कुझु त मूंखे नाइला ॿुधायो। हू ॿार आहे, हुन मज़ाक में इहो चयो हूंदो। सही था चओ मामू साहब, पर तव्हां हेॾा वॾा थी करे ॿारनि खां हेॾा वॾा नाटक था करायो। कुझु मासूमनि जो ख़्यालु कयो, रहम कयो कुझु मासूमनि ते। रियाज़, तुंहिंजो आख़िर मतिलबु छा आहे? तूं मुंहिंजे जेर शादी करे मुंहिंजी दिलि जी उमेदूं पूरियूं कंदे या शादीअ जो को इरादो ई कोन्हे? बाबा साईं, शादी मुंहिंजी मंज़िल न आहे। तव्हांजो चयो वठिबो, पर ख़ुदा रा फ़िलहाल मूं ते बार न रखो। मूंखे तुंहिंजे पुट जो इनकार ऐं छोकिरियुनि खां परे भॼण वारियूं हरकतूं कंहिं शक में मुब्तला थियूं कनि। किथे पाण त छोकिरी न आहे। सही था चओ मामूद साहब, तॾहिं त मां अक्सर पंहिंजी दुआ में मुर्शिद जा लफ़्ज़ उचारींदो आहियां त सतुर कज सतार आओ उघाड़ी आहियां ढक जे ढकणहार ॾही पांद पनाह जो। ऐं तव्हांजी मर्दानगी बि त इहा ई आहे न त पंहिंजी नौजवान न्याणी खे हिकु गैर मर्द जे हवाले करे पंहिंजे मक़सद जे लाइ इस्तेमालु कयो। मुंहिंजो मक़सदु तव्हांजी इज़त घटि करणु न आहे, पर तव्हांखे तव्हांजो आईनो ॾेखारणु आहे। महमूद साहब,
जेकॾहिं मालिक सोने जे हुकमनि जी पोइवारी कयव न त सुकून मिली वेंदो आहे ऐं हिन दुनियादारीअ जे लुछ पुछ मां आज़ादु थी वेंदो। ॾिसी तो कमाल खान, तुंहिंजे करे मां सिर्फ़ तुंहिंजे करे ज़हर जो ढुक थो भरियां। यार महमूद, मां तोखां अॻ में ई हुनजे लाइ माफ़ी वरिती, पर हुनखे अलाए छा थी वियो आहे। अॻे ई मां घणो परेशान आहियां, बहितर तो वारे। यार परेशान सिर्फ़ तूं न आहे, परेशान मां बि आहियां। मुल्की हालात ख़बर न आहे काॾे थी वञनि, नौकरियुनि ते पाबंदी पइजी वई आहे, कमाई जा रस्ता बंदि थी विया आहिनि, ख़बर न आहे अॻिते हली अलाए छा थींदो। इहो त आहे, पर ॾिसजे अलाए छा थींदो। छा कयां, घर में जेको कुझु आहे उहो बि आहिस्ते आहिस्ते ख़र्च थींदो पियो वञे। नौकरी बि मुड़ुस छॾाए छॾी, चाचा ऐं चाची बि अलाह खे प्यारा थी विया। हाणे मां छा कयां, ज़िंदगीअ जो गाॾो कीअं अॻे हलबो। नादिर सां शादी करण खां सवाइ तो वटि ॿियो को बि रस्तो न आहे। न मां उन रस्ते जे रौलाक सां शादी न कंदसि। उनजी कहिड़ी पक हू बि मूंखे फैज़ वांगुरु तलाक ॾेई छॾे। त पोइ तो वटि हिकु ॿियो बि रस्तो आहे मुंहिंजी राणी। ॿियो रस्तो? ॿियो कहिड़ो रस्तो? ॿियो रस्तो हीअ अथई, ऐश कंदी ऐश। न खुदा न करे, मां मरण त पसंदि कंदसि, पर इहो रस्तो कॾहिं बि न वठंदसि, कॾहिं बि न। ही सभु कुझु त अॼुकल्ह जी मॉडर्न छोकिरीअ लाइ हिकु आम ॻाल्हि आहे, ऐं तूं एतिरो ख़ौफ़ पई खाए। ज़िलत जी ज़िंदगी खां इज़त जो मौत बहितर आहे। चंद सिकनि जे एवज़ 5 लखनि जी इज़त खे दाव ते लॻाइण वारनि जो अंजाम कॾहिं बि सुठो न आहे रहियो। उन्हनि जो हशर ॾाढो बुरो हूंदो आहे। मां पिनी त पेट गुज़र करे सघां थी, पर पंहिंजे मालिक साईं जे हुकुम खे पुठी ॾेई पंहिंजी दुनिया ऐं आख़िरत खे कॾहिं बि ख़राब न कंदसि, कॾहिं बि ख़राब न कंदसि। तूं हली वञे था। वाह जो मूंखे सुञातो अथई, आफ़रीन आहे तोखे। मां तुंहिंजो नफ़्स आहियां, तो हर क़दम ते मूंखे शिकस्त ॾिनी आहे। मुड़ुस खां तलाक वठण त पसंदि कई, पर मुंहिंजो चवण न वरिते। काइनात मूंखे मञणो पवंदो त जंहिं औरत जे ख़मीर में शरीफ़ माउ पीउ जो रत शामिल आहे, उहा कॾहिं बि पंहिंजे रब सां नाफ़रमानी नथी करे सघे। उहा कॾहिं बि मुंहिंजे चंबे में नथी फासी सघे। मां ई नाफ़रमानी करे ख़्वारीअ जो खारो खणी वतां थो जीअ घारींदो। ऐं रबे काबा, जेकॾहिं तुंहिंजो मूंसां साथ आहे त मुंहिंजो नफ़्स कॾहिं बि मूं ते हावी न थी सघंदो। सॼण तूं मां छॾे आऊं जियां तुंहिंजे आसरे। सभई सपाड़ू सूरजूं लसे मंझ लटेज, हिकु तूं न मुंहुं मटेज। मुल्क मटियो त घोरियो। चेला जी मुझा मखण मलाई केला। ही पानी ॾिसी टुॿी हणण ते दिलि थी चवे। हमेशा जे लाइ? हा, हमेशा लाइ। छो त हिन कूड़ी दुनिया में कूड़ कमाइण बि हाणे ॾुखियो थी पियो आहे। साईं, तव्हां सच था चओ। एॾो सच न ॻाल्हाइजो, मूंखे बि रोअण अचे। शहर छॾे ॻोठ आया आहियूं, तॾहिं बि असांजी हिते दाल न ॻरी। वरी ॻोठ जा माण्हू बि ॾाढा सियाणा, वॾा त वॾा, पर नंढा बि सम्झी विया त असां ठग आहियूं। केरु ठग न आहे। हिते कर्ज़ जे नाले ते ठगियो वञे थो,
डॉक्टर बणिजी ठगियो वञे थो, सेठ बणिजी ठगियो वञे थो, वज़ीर बणिजी ठगियो वञे थो, ऐं हाणे त ॿुधो अथमि त उहे उन्हनि खां मंथलियूं वठनि था। सॼो चरखो ई उबतो पियो हले। सिर्फ़ु असांजो ॾोह कोन्हे। सचा कूड़ा मुर्शिद नेठ आख़िर कजे छा? मां त हणाई थो टुबी। जेकॾहिं तोखे अचिणो आहे त मुंहिंजे पुठियां अच, न त मां कोन मिलंदो सही, मां उॾामी वेंदो सही। ईअं न कर, का कबूतर तोते वारी कार न कर, मूंखे अकेलो न छॾ, न त हिन ॻोठ जा ॿार मूंखे भितरू हणंदा। त पोइ बस हिकु ई रस्तो आहे त हिन कूड़ी दुनिया जे दोखे खे छॾे पाण किथे मज़ूरी करियूं, हक लाल जो पोरियो करियूं, किथे नौकरी करियूं। छॾियो साईं, हराम पेट में पवण खां पोइ हॾ ई वेहिजी आहिनि। हाणे ॿुधायो त हलाल जी रोज़ी रास ईंदी? छो कोन ईंदी? सिर्फ़ु इरादे जी मज़बूती खपे। बस त पोइ ठीकु आहे साईं, जाते तव्हां उते मां। नफ़्स त ॾाढो थुकूं हणंदो त सॼी ज़िंदगी हराम खाधोसीं, हाणे वरी सिधा थियाऊं। अच त हाणे हलूं। कुदरत वारो हिकिड़ो दफ़ो चांस ॾींदो आहे, न त पंहिंजी मंज़िल ई पाणी अथई। अच त ॿई ॿुली मरूं। न साईं, मुंहिंजे पीउ ॾाढे तौबह कई, जाते तव्हां ताते मां। हलो, हरि हरि गुरनार, टीटी हर करे ट्रा ट्रा, वाह गुरु तुझी सत्या। बाबा साईं, अहिड़ो त इश्क वारनि जो कहत अचे पियो आहे जो कॾहिं बि न पियो। अहिड़ो रूह वारो माण्हू मिले ई कोन थो जंहिंसां ॿ चारि घड़ियूं वेही ऐं पिरीअ जी पचार करे सघिजे। हा बाबा, जॾहिं माण्हू नफ़्स जे चंबे में अची वेंदो आहे तॾहिं हुन खां इहो बि विसरी वेंदो आहे त मां हिते कहिड़े मक़सद जे लाइ आयो आहियां। पंहिंजे लाइ रांदि जो सामान गॾु करण वारनि खां इहो बि विसरी थो वञे त इहे सभु रांदीका हिन दुनिया में ई रहिजी वेंदा। जेकॾहिं अकुल हुजनि त उन दरवाज़े ॾांहुं निगाह कनि जेको रब्बुल आलमीन पंहिंजे तालिबनि लाइ खोले रखियो आहे। हा बाबा साईं, ज़िक्र इलाही उहा ख़ासि इबादत आहे जंहिंजे कसरत सां करण सां उहो ख़्याल मज़कूर जी मोहबत में तब्दील थी वञे थो। ऐं हा बा, उहा मोहबत वरी ज़िक्र करण वारे खे पंहिंजी सुञाणप कराए खेसि हस्तीअ खां वाक़ुफ़ु करे थी त तूं अलाह खां सवा कुझु बि नाहीं। पोइ बि माण्हू मां जो तोख सजाए ऐं अना जी इनक पाए थो घुमे ऐं खेसि इहो विसरी थो वञे बाबा त हू मिटी आहे ऐं उनखे मिटीअ सां मिटी थियणो आहे। बाहर बानो जेका दुनिया वारनि जे लाइ गुनहगार हुई, उहा ॿुॾतर मां निकिरी हिकिड़ो फ़ैसिलो करे ऐं हुन पार वञी पई। हा बाबा, सही था चओ। नफ़्स माण्हूअ खे आसानीअ सां चङाईअ तरफ़ वधण न आहे ॾींदो। पर जिन जी महबूबे किबरिया सां मोहबत आहे, उहे ख़िलवत में या जलवत में उन जे ई तसवर में गुम आहे, उन जे ई तसवर में।
हाँ बाबा साईं, इहो बिल्कुलु सच आहे। जॾहिं दिलि जो क़िबलो दुरुस्त थिए थो न, त पोइ ज़हन जे हर खाने में बसि हुन जो ई तसवुरु आहे। हाँ, पर केतिरा ई माण्हू इन इश्क जी लज़त खां महरूम आहिनि। बहार बानो ते बि एतिराज़ अथनि। चवनि था त ऐश इशरत जी दुनिया छॾे वते थी पंहिंजे रंग में घुमंदी ऐं ॼण त पागल आहे। पागल त मुंहिंजा दोस्त ऐं ख़ुदि बाबा साईं जन बि मूंखे चवंदा आहिनि। बाबा साईं, तव्हां ई ॿुधायो, हिननि वारी दुनिया में जिते लोभ, लालच, कूड़, ठगी, बेईमानी ऐं हर नाजाइज़ कमु जाइज़ हुजे, उते असां जहिड़ा फ़क़ीर किनारा कशी न कनि त ॿियो छा कनि? बाबा साईं, कहिड़े मज़हब में लिखियलु आहे त पंहिंजो सुकून हासिल करण जे लाइ कंहिं ॿिए सां नाजाइज़ी करे उन्हनि जे जान ऐं माल में अखियूं विझणु, ही प्लाटनि ते कब्ज़ा, औरतुनि ते तशद्दुद, ही बॉडीगार्ड खणी हथियारनि जी निमाइश करे आम माण्हूअ ते रोब विझणु? बाबा साईं, हिननि खां आख़िर इहो विसरी छो थो वञे? छो थो विसरी वञे त अलाह साईं जे हिन निज़ाम में मालिक चोरनि मथां मोर बि रखिया आहिनि। बाबा साईं, सूरह फुरकान में मालिक साईं कुझु हिन तरह लिखियो आहे त अहिड़नि माण्हुनि पंहिंजे नफ़सानी ख़्वाहिशुनि खे पंहिंजो महबूद बणाए छॾियो आहे। पर बाबा, असां त सूरह बकर जी इन आयत जे रंग में रंगजी विया आहियूं। सिबगतुल्लाह वमन अहसन मिनल्लाह सिबगतु। हाँ बाबा, इन आयत जी माना त इहा आहे न त असां रंग वरितो अलाह जो, ऐं केरु आहे बहितर अलाह जे रंग में। मुर्शिद लतीफ़ जी चवाणी, अॼु मिलंदसि मां धाजा कंदसि कपिड़ा, ही धाजो रंग त आहे जेको असां मालिक जे रंग सां रंगे छॾियो आहे। दुनिया वारनि जी मलामत खां असांखे को उल्को कोन्हे। उघाड़ जो उल्को उहे कनि जिन जो मन मेरो हुजे। असां त कत बि कंब बि उते तोरींदड़ तिखा उन फरईअ खे पंहिंजनि अखियुनि ॾाढो रखी वेठा आहियूं। बाबा, बहार बानो जी मोहबत बि सची आहे, छो त बग़ैर मोहबत जे रब जे फरमान बरदारी तरफ़ वधणु नामुमकिन आहे। बाबा, उहा कामिल मोहबत ई आहे जेका इश्क जे महाराज ते पहुचे थी ऐं आशिक खे पंहिंजे रंग में रंगीन बणाए थी छॾे। हेलो, हींअर न्यूज़ हली आहे त मौजूदा हुकूमत ख़त्म करे मार्शल लॻाई थो। हाँ, मुझे तो सब प्रोजेक्ट बुढ़ी आया। कमाल कमाल कमाल। मरियो मरियो। हाँ, तोखे कीअं ख़बर पई? मामूली माण्हू थोरी हो। हाँ हाँ, पर इन में ख़ुशि थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? मां ख़ुशि थियां यारो आहियां। हाणे हू मरी वियो, हाणे हुनजो कॾहिं बि ज़िक्र न थींदो। यार, तूं त सियाणो थो लॻी, चरियो किथे आहे? तो सच चयो, मां सियाणो आहियां। मां त चरियो थी पाण खे हुनजे ज़ुल्म खां बचायो। जेकॾहिं मां चरियो न हुजां न त हू त मूंखे माराए छॾे हा। हुन केतिरनि घरनि जा ॾीआ विसाए छॾिया, कब्ज़ा कया ऐं मूं मिसकिन जो अजो बि ख़र्चे छॾियो। मां घिटियुनि में रुलंदो रहियुसि ऐं बदशत ॻाल्हाईंदो रहियुसि ऐं चरियो बणिजी माण्हू खे सच चवंदो हुउसि, न त माण्हू मुंहिंजा जुमिला हज़म थोरी कंदा। पर हाणे त हू गुज़ारे वियो आहे, असां पाण उन था वञूं। इहा ॻाल्हि सेठ साहिब खे सम्झ में अलाए छो न आई यार।
शायदि कंहिं हमेशह ज़िंदह रहण जी पक ॾिनी हुअसि। ऐं हा ॿुधो, हुनखे न्यापो ॾिजो त तुंहिंजे मरण सां मुंहिंजी ज़िंदगी जो आगाज़ थियो आहे ऐं मूं हुनखे बख़्शे छॾियो। फिरिया पसी फीण खरन खीर न चखियो, दुनिया कारण दीन विञाए वलिहा थिया। बाबा मूं त हिक हिक खे चयो, मूं त सभिनी खे चयो त आहे को नसीहत वठण वारो जेको नसीहत वठे, आहे को नसीहत वठण वारो जेको नसीहत वठे, पर लोक खे त इहा ख़बर नाहे, पर लोक खे त इहा ख़बर नाहे त इहे अखर मुंहिंजा न पर ख़ुदि ख़ुदा जा आहिनि। जेके ख़ुदि ख़ुदा पाण क़ुर पाक में फरमाया आहिनि। पर अफ़सोस आहे उन्हनि जीअनि ते जेके हिन दुनिया खे हू सभु कुझु सम्झनि था,